बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अॼु जीअं त 10 मार्च आहे ऐं असांजे चेयरमैन हाजी अब्दुल रज़ाक जी सालगिरह जो ॾींहुं बि आहे ऐं हर साल जी तरह हिकिड़ी असांजी रिवायत रही आहे त हिकिड़ो कन्वेंशन हिन ॾींहं ते थींदो आहे। सो इन जे लाइ अॼु कराची मेज़बानी कई आहे। हुन खां पहिरीं हैदराबाद में थियो, हुन खां अॻु में मटियारी में थियो, त इहो हर साल थींदो अचे। सो असांजी सिंध में मिणताज जी इहा ख़्वाहिश ऐं कोशिशि आहे त हर मज़लूम ऐं मिसकिन माण्हू जो साथ ॾियूं ऐं हर माण्हू जेको बि असांजी कम्यूनिटी जो माण्हू आहे उन सां गॾु बीहूं, ॾुख ऐं सुख में असां उन जी मदद कयूं ऐं हर मेमणनि खे पूरे सिंध में कोशिशि कयूं त हिकिड़े गुलदस्ते वांगुरु गॾु करे ऐं हिकिड़ी कम्यूनिटी जे तौर ते हिकिड़ी असां हूअं ई पढ़ियल लिखियल असांजी कम्यूनिटी आहे सिंध में ऐं माशाअल्लाह मानी मच्छी वारी आहे। उनजे गॾु करे हिकिड़ी फलाही तंज़ीम ठाहियूं जीअं हर माण्हू जी, हर मिसकिन जी ऐं ग़रीब जी ख़िदमत करे सघूं।